तुर्क सदर रजब तैयब अर्दगान अमरीका ईरान विच में जंगबंदी कराइण ते वज़ीर आज़म शहबाज शरीफ जी वाखाण कंदे चयो आहे त पाकिस्तान जे वज़ीर आज़म शहबाज शरीफ जी कोशिशुनि सां ख़िते में जंग रुकिजी वई आहे। तुर्किया जे शहर इंतालिया में फोरम खे ख़िताब कंदे तुर्क सदर रजब तैयब अर्दगान जो चवणु आहे त ख़िते में अमुन कोशिशूं जारी रखंदासीं। इंटरनेशनल सिस्टम नाकाम थी चुको आहे। जंगबंदीअ बावजूद इसराइल पारां गज़ा ते बमबारी जारी रखी वई आहे। तुर्क सदर जो वधीक चवणु आहे त दुनिया में ताक़त जो तवाज़ुन तब्दील थी रहियो आहे। कंहिं बि मसइले जो हल हथियार न पर सफ़ारतकारी आहे। गज़ा में नसुलकशी साबित करे थी त आलमी सिस्टम कंहिंखे बचाइण चाहे थो। तुर्क सदर रजब तैयब अर्दगान अमरीका ईरान विच में जंगबंदी कराइण ते वज़ीर आज़म शहबाज शरीफ जी वाखाण कंदे चयो आहे त पाकिस्तान जे वज़ीर आज़म शहबाज शरीफ जी कोशिशुनि सां ख़िते में जंग रुकिजी वई आहे। तुर्किया जे शहर इंतालिया में फोरम खे ख़िताब कंदे तुर्क सदर रजब तैयब अर्दगान जो चवणु हुयो त ख़िते में अमुन कोशिशूं जारी रखंदासीं। इंटरनेशनल सिस्टम नाकाम थी चुको आहे। जंगबंदीअ बावजूद इसराइल पारां गज़ा ते बमबारी जारी रखी वई आहे। तुर्क सदर जो वधीक चवणु आहे त दुनिया में ताक़त जो तवाज़ुन तब्दील थी रहियो आहे। कंहिं बि मसइले जो हल हथियार न पर सफ़ारतकारी आहे। गज़ा में नसुलकशी साबित करे थी त आलमी सिस्टम कंहिंखे बचाइण चाहे थो।